स्टेज ते वेठल असांजो MNA जो कैंडिडेट 218 जो साईं तारिक शाह जामोद साहब ऐं पिंडाल में मौजूद ॻोठ कासिम गाए जा रवासियो मुख़्तलिफ़ बिरादरनि जा रवासियो अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो जीअं त तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त 8 फरवरीअ ते इलेक्शन आहे। उन जे सिलसिले में हीअ हिकिड़ी नंढड़ी कानर गॾिजाणी दोस्तनि रखी आहे ॻोठ कासिम गाए जे रवासिन। त इंशा अल्लाह ताला तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ाद 8 तारीख़ ते तीर ते ठप्पो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट साईं तारिक शाह जामोद साहब ऐं PS जो कैंडिडेट जाम खान शोरो साहब के कामयाब कंदा जे असेंबली में पहुची अवांजे हक़नि लाइ अवांजे मुतालबनि जी जेके मुतालबा आहिनि उहे अवांजे असेंबली में ॻाल्हाइनि उहे तव्हांखे हासिल करे ॾींदी। उन खां पहिरीं हिन ॻोठ में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ काफ़ी सारा कम कया आहिनि। रोड जो कमु आहे, ड्रेनेज जो कमु आहे, पाणीअ जो कमु आहे, स्कूलनि जो कमु आहे, स्कूलनि में सोलर सिस्टम जो कमु आहे, उहो सभु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾिना आहिनि। ॿी कंहिं बि जमायत न अॼु ॾींहं ताईं हिन ॻोठ में कमु कया आहिनि, न कंदी आहे। इहा ई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि जी कामयाबी आहे जो अॼु ही पिंडाल ॻोठ जे रवाज़नि भरे साबित कयो आहे त इंशा अल्लाह ताला 8 तारीख़ ते तीर ते ठप्पो हणी इन्हनि उम्मीदवारनि खे असीं कामयाब कंदासीं जिन हिन ॾुखे वक़्त में कुदरती आफ़तुनि में कोरोना जहिड़ी वबा में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेटनि हिन ॻोठ जे रवासिन जो साथ न छॾियो आहे, न छॾींदी। ऐं हमेशह इंशा अल्लाह ताला इहे ॿई नुमाइंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी या तव्हां ॻोठाणनि सां और सारा मनसूबा कामयाब ॾिना आहिनि पंहिंजी सिंध जी आवाम जे लाइ। NIC जी जहिड़ी हॉस्पिटल ॾिनी आहे, हर ज़िले में ॾिनी आहे, PPHI जी हॉस्पिटल ॾिनी आहे, गंबट जहिड़ियूं हॉस्पिटलूं ॾिनियूं आहिनि। हैदराबाद में तरक़ियाती कमनि जो यार पाकिस्तान पीपल्स पार्टीअ विछायो आहे। इहो यार रोडनि जो डेवलपमेंट कमनि जो ॿी कंहिं पार्टीअ न कयो आहे सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे। इहे मौसमी जे डर सिर्फ़ु 8 तारीख़ ते ज़ाहिर थींदा आहिनि या उन खां कुझु ॾींहं पहिरीं ज़ाहिर थींदा आहिनि। अची वोट वठण जे लाइ आवाज़ ॾींदा आहिनि, उन खां पहिरीं न कॾहिं ज़ाहिर थिया आहिनि, न 8 तारीख़ खां पोइ ज़ाहिर थींदा आहिनि। इन जे करे हू ज़ाहिर कोन थींदा आहिनि छो त तव्हीं अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾेई उनखे गाइड कंदा आहियो। इहा ई तव्हां सभिनीनि जी कामयाबी आहे। इंशा अल्लाह ताला जेके मसाइल रहियल आहिनि हिन ॻोठ जा कुझु इशू आहिनि, कुझु हल कया अथऊं MNA साहब खां, साईं तारिक शाह जामोद साहिब खां ऐं MPA जाम खान शोरे साहब जे अॻियां इहो मुतालबा रखी इलेक्शन खां पोइ कोशिशि इहा ई आहे त असां जिथे बि वञूं उते सभई तव्हांजा जेके बुनियादी मसाइल आहिनि, बुनियादी हक़ आहिनि, उहे असीं हल करूं ऐं हल कंदा पिया अचूं। बाक़ी इंशा अल्लाह ताला हींअर हीअ इलेक्शन मुख़्तलिफ़ आहे थोरी, छाजे करे हिन इलेक्शन में असांजो महबूब काइद चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब बीठो आहे MNA वज़ीर आज़म जी सीट ते। जीअं तव्हां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे कामयाब कयो वज़ीर आज़म थियण में, जीअं तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे वज़ीर आज़म थियण में कामयाबी ॾियारी, तीअं ई इंशा अल्लाह ताला चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारीअ खे कामयाब कंदा। उहो तॾहिं कामयाब थींदो जॾहिं MNA साहब खे तव्हीं वोट ॾींदा। MNA साहब खां थींदो, MNA साहब कंदो बिलाल साहब खे वोट, ऐं MPA साहब खे तव्हीं वोट कंदा, उहो तव्हांजी असेंबली में असांजो सिंध जे वज़ीर आला पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो थींदो। उन में तव्हांजो MPA जो पूरो रोल हूंदो, पूरो तव्हांजो उन खे वोट करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म थींदो। तुंहिंजो शान मुंहिंजो शान, तुंहिंजी जान मुंहिंजी जान। ऐं तव्हां दोस्तनि जी मदद सां इंशा अल्लाह ताला PS जी तव्हां दोस्त भाउर बुज़ुर्ग असांजा जेके बि हिन पिंडाल में मौजूदु हुयो
इंशाअल्लाह ताला साईं तारिक शाह दामोद साहब भी खटींदो ऐं खटे चुको आहे इंशाअल्लाह हुन जो कमु को बि कैंडिडेट न आहे सभई इहे मौसमी लीडर आहिनि 8 तारीख़ पर इंशाअल्लाह ताला इहे तव्हांखे नज़र कोन ईंदा उन खां पोइ जाम कांसुरो बीठो आहे जेको इंशाअल्लाह ताला तव्हां दोस्तनि भाउरनि ऐं हिन टोपी पट खे अजर करण वारनि जी मदद सां इंशाअल्लाह ताला असीं हेकड़ कंदासीं इहा हेकड़ उहा कंदासीं जो इंशाअल्लाह ताला इन मुखालफ़नि जी इहा आख़िरी इलेक्शन हूंदी इंशाअल्लाह ताला 28 वारी इलेक्शन में इहे मुखालफ़त तव्हांखे नज़र कोन ईंदा इहे लफ़्ज़ चई करे आउं पंहिंजी जाइ वठंदुसि हाणे एमएलए साहिबु ईंदो ऐं मूंखे जेके बाक़ी काफ़ी प्रोग्राम आहिनि काफ़ी टाइम आहे देर थी इन लाइ वधीक टाइम तव्हांजो कोन वठंदासीं मुहज़रत कंदासीं जीअं भुट्टो